त सिंध हुकूमत मुलाज़िमनि शागिर्दनि लाइ ड्राइविंग लाइसेंस ज़रूरी करार ॾेई छॾियो आहे। सूबे में नाक़िस गैर महफ़ूज़ कमर्शियल गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन रद्द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। इजलास दौरान ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन जी गाॾियुनि ते ॿधल नओं रूट शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। औरतुनि लाइ पिंक EV स्कूटर स्कीम जल्द शुरू करण जी भी हिदायत कई वई आहे। नेशनल ऐं सुपर हाईवे ते कमर्शियल गाॾियुनि जे मुआइने लाइ सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त कमर्शियल गाॾियुनि जे मुआइने लाइ 10 MVI सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। हुन चयो त कराची में बस सेंटर अॻी फ़ाल आहिनि, ॿियनि जो कमु जल्द मुकमल थींदो। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त सिंध हुकूमत मुलाज़िमनि शागिर्दनि लाइ ड्राइविंग लाइसेंस ज़रूरी करार ॾेई छॾियो। सूबे में नाक़िस ऐं गैर महफ़ूज़ कमर्शियल गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन रद्द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत में अहम इजलास थियो आहे। इजलास दौरान ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन जी गाॾियुनि ते ॿधल नओं रूट शुरू करण जो भी फ़ैसिलो कयो वियो आहे। औरतुनि लाइ पिंक EV स्कूटर स्कीम जल्द शुरू करण जी हिदायत कई वई आहे। नेशनल ऐं सुपर हाईवे ते कमर्शियल गाॾियुनि जे मुआइने लाइ सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हुकूमत मुलाज़िमनि शागिर्दनि लाइ ड्राइविंग लाइसेंस ज़रूरी करार ॾेई छॾियो आहे। सूबे में नाक़िस ऐं गैर महफ़ूज़ कमर्शियल गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन रद्द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि अहम इजलास थियो। इजलास दौरान ग्रीन लाइन ऐं ऑरेंज लाइन जी गाॾियुनि ते ॿधल नओं रूट शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। औरतुनि लाइ पिंक EV स्कूटर स्कीम जल्द शुरू करण जी हिदायत कई वई आहे। नेशनल ऐं सुपर हाईवे ते कमर्शियल गाॾियुनि जे मुआइने लाइ सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त कमर्शियल गाॾियुनि जे मुआइने लाइ सेंटर क़ाइमु कया पिया वञनि।